मसाले पर इंसाइक्लोपीडिया। हाणे पाण ही प्रॉब्लम कंदासीं 3 डाई 13। ठीक है, 3 डाई 13। प्रॉब्लम छा है, एक पत्थर 40 मीटर की ऊंचाई तां उछलाइजे थो, मतलब 40 मीटर जाइ मथे आहे उतां उछलाइजे थो। ॿुधायो त ज़मीन ताईं पहुचण में उनके केतिरो वक़्तु लॻंदो, ज़मीन ताईं पुॼण में उनके केतिरो वक़्तु लॻंदो, हू पाण मालूम कंदासीं। कहिड़ी रफ़्तार सां हेठि ईंदो ऐं कहिड़ी रफ़्तार सां जी ज़मीन खे ईअं टच कंदो, हू पाण मालूम कंदासीं। ॿ शयूं मालूम करनियूं। डेटा कलेक्ट कयूं था। डेटा में हाणे हाइट घणी आहे, घणी मथां उछलाइजे थो, 40 मीटर। मालूम छा करिणो आहे, ज़मीन ताईं पुॼण में उनखे केतिरो टाइम लॻंदो, टाइम मालूम करिणो आहे। ऐं कहिड़ी रफ़्तार सां, VF मालूम करिणो। VI छा हूंदी, VI जॾहिं पाण बाल मथां हेठि उछलियूं था तंहिं महिल उनजी स्पीड छा हूंदी, 0। हथ में बाल आहे त स्पीड वधीक थोरी हूंदी। ऐं G जेकी आहे, G छा हूंदी, G ज़मीन जी तरफ़ अचे थो पियो पत्थर, हिन करे हुन जी 10 पाण प्लस में खणंदासीं। छो जो ज़मीन तरफ़ अचे तो, ज़मीन के खिलाफ कम नथो थिए। जेकॾहिं बाल पाण या पत्थर मथे उछलायूं आहे त पोइ माइनस में खणो आहे, छो जो ज़मीन के खिलाफ कम थिए। हाँ ठीक आहे। हाणे सोल्यूशन में फार्मूलो कहिड़ो आहे, पाण VF जीअं फाइंड करे सघूं, जेकी शयूं पाण खे मिलियल आहिनि हू फार्मूलो हिते मालूम थी सघे थो। 2GH बराबर आहे VF स्क्वायर माइनस VI स्क्वायर। हाणे VF पाण खे मालूम करनी आहे। VF मालूम करनी आहे त पाण छा कंदासीं, VF स्क्वायर हेॾे आंदीसीं। हाणे हिन खे इनसाइड खणी ईंदासीं त छा थींदो, 2GH माइनस आहे त इनसाइड वेंदी त प्लस थी वेंदी, VI स्क्वायर। ठीकु आहे, वैल्यू पुट कयूं। 2 G जी वैल्यू 10 ऐं हाइट घणी आहे 40 ऐं प्लस में हिन जी वेलोसिटी घणी आहे, इनिशियल वेलोसिटी पाण वटि आहे 0। ठीकु आहे, हिन खे पाण में ज़रब कयोसीं त जवाब छा ईंदो, जवाब आयो 800। हाणे VF स्क्वायर बराबर 800 जे VF न, हाणे VF स्क्वायर आहे त पाण स्क्वायर खे ख़त्म करण लाइ छा कंदासीं, ॿिन्ही साइडनि स्क्वायर रूट ॾींदासीं त ही VI हिन साइड स्क्वायर रूट अची वियो त 800 जो स्क्वायर रूट छा थींदो, 800 जो स्क्वायर रूट थींदो पंहिंजो 28 डाई 3। ठीकु आहे, मतलब VF जेकी आहे उहा छाजे बराबरि आहे, 28 डाई 3 मीटर पर सेकेंड जे। ठीकु आहे, ही पंहिंजी फाइनल वेलोसिटी आहे। हाणे पाण टाइम मालूम करे वठूं। पाण कीअं मालूम थींदो टाइम, ही पार्ट ॿियो ही पार्ट ईअं सम्झो 1 काउंट करे वठो। इक्वेशन कहिड़ी लॻंदी, हाणे VF बराबरि हूंदो आहे VI माइनस GT प्लस GT, उते प्लस GT पाण रखंदासीं। ठीकु आहे, ही मां सम्झो माइनस में आहे, हिन करे त T जी वैल्यू पाण मालूम करनी आहे त VF माइनस VI ऐं ही T हिते ऐं G हिते। ईअं कयो आहे पाण, V खे इनसाइड शिफ्ट कयो आहे त VF माइनस VI थी वियो ऐं GT पाण में मल्टीप्लाई में आहिनि त मल्टीप्लाई G जेकी आहे हिन साइड अची वई त 1 थी वई T। हाणे वैल्यू पुट कयूं, फाइनल वेलोसिटी घणी मिली पाण खे, 28 डाई 3 ऐं इनिशियल वेलोसिटी 0 आहे। सही आहे, हाणे पंहिंजी G घणी आहे 10 त फाइनल जवाब पाण वटि छा थींदो, जॾहिं 28 डाई 3 खे 1 कंदासीं 10 सां त जवाब ईंदो 2.83 सेकेंड। ही पंहिंजो टाइम मालूम थी। ठीकु आहे, को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था ऐं चैनल सब्सक्राइब न आहे चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। पंहिंजो ख्यालु रखंदा, ख़ुदा हाफ़िज़।